सिंझोरो रिपोर्टर गुलाम मुर्तज़ा खोरखानी। सिंझोरो लॻ रुकन बुरडाई भुट्टा में लाखा बिरादरी में झेड़ो बजना जख्मी। सिंझोरो ख़बर मूजिब सिंझोरो लॻ रुकन बुरडा में भुट्टाई लाखा बिरादरी में झेड़ो थी पियो। झेड़े में लठन कुहाड़िन जी आज़ादाना इस्तेमाल सां बजना सख़्त ज़ख्मी थी पिया। चयो वञे थो झेड़े जो कारण गार गंद ॾियण तां थी पियो। झेड़े में ॿिन्ही धुरिन जो हिकु ॼणो ज़ख्मी थी पियो। ॿिन्ही ज़ख्मियुनि खे तालक अस्पताल सिंझोरो न्यो वियो, जिते तिबी इमदाद ॾेई हैदराबाद रिफर कयो वियो। ॿुधायो वियो त ज़ख्मी न्याज़ पुट कुर्बान लाखो रुकन बुरडा लॻ ॻोठ धणी बख़्श लाखो रिहायशी ऐं भुट्टो बिरादरी जो ज़ख्मी ॻोठ गुलाम शाह जो रहवाशी। ॿुधायो वञे थो सिंझोरो पुलिस जे चवण मुताबिक़ ॿिन्ही ज़ख्मियुनि खे मेडिकल लेटर जारी कयोसीं, पर ॿिन्ही धुरिन मां को बि फ़रियाद दाख़िल करण लाइ न पहुतो।